तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त रमज़ान जे बाबरकत पाक महीने जी आमद थियण वारी आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानो जे दरबार में दुआ जा हथ था खणूं त अल्लाह पाक असां सभिनी खे इहो बाबरकत पाक महीनो नसीब करे ऐं इन बाबरकत पाक महीने में असां सभिनी खे अमल ऐं इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे अमलनि खे असांजे इबादत खे पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फ़रमाए आमीन। त अॼु हिन वीडियो में असीं अव्हां सां शेयर कंदासीं रमज़ान पाक जी फ़ज़ीलत। ख़ुदा रहमान अज़ व जल जा करोड़ एहसान जो उन असांखे माह रमज़ान जहिड़े अज़ीम शान नेमत सां सरफ़राज़ फ़रमायो। रमज़ान जे महीने जे फ़ज़ीलतुनि जी छा ॻाल्हि कजे। हिन जी त हर घड़ी रहमत भरी आहे। हिन महीने में अजर ऐं सवाब तमामु घणो वधी वेंदो आहे। नफ़ल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा वधीक कयो वेंदो आहे। बल्कि हिन महीने में त रोज़ेदारनि जो सुम्हण बि इबादत में ॻणियो वेंदो आहे। अर्श खणण वारा फ़रिश्ता रोज़ेदारनि जे दुआ ते आमीन चवंदा आहिनि ऐं हिकु हदीस पाक मूजिबि रमज़ान जे रोज़ेदार जे लाइ दरिया जूं मच्छियूं अफ़्तार ताईं मग़फ़िरत जी दुआ कंदियूं रहंदियूं आहिनि। रोज़ो बातनी यानी लिकल इबादत आहे, छो त असांजे ॿुधाइण खां सवाइ कंहिंखे हीअ ख़बर नथी पइजी सघे त असांखे रोज़ो आहे ऐं अल्लाह अज़ व जल बातनी इबादत खे वधीक पसंदि फ़रमाए थो। हिकु हदीस पाक जे मुताबिक़ रोज़ो इबादत जो दरवाज़ो आहे। हिन मुबारक महीने जी हिकु ख़ुसूसियत हीअ बि आहे जो अल्लाह अज़ व जल हिन में क़ुरान पाक नाज़िल फ़रमायो आहे। जीअं त मुक़दस क़ुरान में ख़ुदा रहमान अज़ व जल जो नुज़ुल क़ुरान ऐं माह रमज़ान जे बारे में फ़रमान आलियानो आहे। रमज़ान जो महीनो जंहिंमें क़ुरान लथो माण्हुनि जे लाइ हिदायत आहे, रहनुमाई ऐं फ़ैसिले जूं चिटियूं ॻाल्हियूं आहिनि। सो तव्हां मां जेको ही महीनो लहे उहो ज़रूरु उन जा रोज़ा रखे ऐं जेको बीमार या सफ़र में हुजे त ओतिरा रोज़ा ॿियनि ॾींहंनि में रखे। अल्लाह अज़ व जल अव्हां ते आसानी करणु घुरे थो ऐं तव्हां ते ओखाई करणु नथो घुरे ऐं उन लाइ त जीअं तव्हां ॻणप पूरी करियो ऐं अल्लाह अज़ व जल जी वॾाई बयानु करियो। उन्हीअ ते त उन अव्हां खे हिदायत कई ऐं तव्हां हक़ गुज़ार थियो।